प्रोग्राम टाइमलाइन सां गॾु आऊं आहियां असद मुमताज़। नाज़रीन, सिंध में मेयर ऐं डिप्टी मेयर, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन लाइ अॼु पीपल्स पार्टी नालनि जो ऐलान करे छॾियो आहे। उन में ॾस में कराची जी मेयरशिप मुर्तज़ा वहाब ऐं डिप्टी मेयर लाइ सलमान अब्दुल्ला मुराद खे पीपल्स पार्टी जा उम्मीदवार हूंदा। मजमूई तौर ते सिंध में जेके बल्दियाती चूंडूं थियूं उन में पीपल्स पार्टी 9659 सीटूं खणी पहिरें नंबर ते आहे। ॿिए नंबर ते GD आहे जंहिं 990 सीटूं खयूं ऐं PTI 660 सीटुनि सां मजमूई तौर ते 3 नंबर ते आहे। अॼु पीपल्स पार्टी पंहिंजे उम्मीदवारनि जो ऐलान त कयो आहे। नज़र ईअं पियो अचे त सवाइ कराची में बाक़ी सिंध जी शायदि ई का अहिड़ो को ज़िलो हूंदो या अहिड़ी का टाउन कमेटी हूंदी जिते पीपल्स पार्टी खे मुक़ाबले जी पोज़ीशन में हूंदी। लॻे ईअं थो पियो त पीपल्स पार्टी ॼण आराम सां आसानी सां मेयर ऐं डिप्टी मेयर कराची खां अलावा बाक़ी सिंध में हासिलु करे ईंदी। अॼु जो प्रोग्राम जंहिं हिसाब सां इन ते ई ॻाल्हाईंदासीं त अॼु जेका पीपल्स पार्टी अनाउंसमेंट कई आहे जिन्हनि उम्मीदवारनि जो, उनजो लॻभॻि तालुक़ु या त पीपल्स पार्टी जे मिनिस्टर सां आहे या सेनेटर सां आहे या MNA सां आहे या उन्हनि जो हिकिड़ो ख़ानदानी तालुक़ु जुड़े थो पियो जेके नौजवान अनाउंस थिया आहिनि। त छा फ़क़ति मेयर ऐं डिप्टी मेयर लाइ पीपल्स पार्टी खे उनजे अज़ीज़नि वटि हुजणु घुरिजे? हीअ का फैमिली पॉलिटिक्स आहे, उहा आख़िर कॾहिं ख़तमु थींदी? ऐं ॿियो त सिंध में बल्दियाती निज़ाम आख़िर बाक़ी दुनिया वांगुरु एॾो मज़बूत छो कोन्हे? कहिड़ा चैलेंजिस आहिनि? ऐं हीअ जेकॾहिं बल्दियाती निज़ाम बहितर नथो थिए त पोइ छा तब्दीली उन खां सिवा मुमकिन आहे? इन तमामु तर मामलनि ते ॻाल्हाईंदासीं। हिन असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जो मुमताज़ कानूनदान, तजनिगार ऐं कॉलमिस्ट जनाब शहाब ओस्तो साहब। शहाब साहब, प्रोग्राम में ख़ुशि आमदीद सर। अच्छा शहाब साहब, अव्हांखे लॻे थो पियो त कराची खां अलावा बाक़ी सिंध में पीपल्स पार्टी जो को मुक़ाबिलो हुजे मेयर ऐं डिप्टी मेयरशिप लाइ या चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन लाइ? ॾिसो, पाकिस्तान जी जेका सियासत आहे उहा हमेशह जुड़ियल रही आहे ताक़त सां, पावर सां। जी सर। उन पावर में 3 शयूं आहिनि। हिकु त तव्हांखे स्टेट जो पावर आहे जी, उन खां अलावा तव्हांखे पैसे जो पावर आहे जी, टियों जेको आहे उहो एस्टेब्लिशमेंट जो पावर आहे जी। तो इहो हिकिड़ो इतफ़ाक़ कोन्हे, इहा हिकिड़ी तमामु मां सम्झां थो त काफ़ी अरसे खां वठी ज़रदारी साहब जी स्ट्रेटजी हुई। जी, जेको पावर जो तस्वुर आहे उहो मुकमिल तौर ते हाणे पीपल्स पार्टी जे नज़री जेका ज़रदारी साहब जो नज़रियो आहे उनजे मुताबिक़ हिन वक़्तु सिंध में पीपल्स पार्टी जे हथ में अची आहे। पीपल्स पार्टी गुज़िरियल 15-16 सालनि खां वठी रियासती ताक़त बि आहे जी, ऐं बेपनाह पैसो हिननि ठाहियो आहे, हिननि जे वज़ीरनि, हिननि जे जेको आहे सो जी, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे माण्हुनि, जी, ऐं उन खां अलावा हिननि सां हाणे एस्टेब्लिशमेंट बि गॾु आहे ऐं सिंध में त ख़ैर काफ़ी अरसे खां गॾु आहे। हिकु पेज ते तव्हां वटि इहे 3 ताक़तूं हुजनि जी सर, त पोइ ज़ाहिर आहे जेको आम माण्हू आहे जंहिंखे न रियासत जो को प्रोटेक्शन आहे, न हुन वटि एतिरो पैसो आहे, न हुन वटि का एतिरी सघ आहे, न हुनखे का अहिड़ी ज़रूरत महसूसु थिए थी त उहो हिन महाज़राई जो जेको आहे सो शिकार बणिजे। सिंध जी हिकिड़ी इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे। सिंध में बिल्कुलु अमली तौर ते 1 पार्टी सिस्टम आहे ऐं पाकिस्तान में को अहिड़ो सूबो कोन्हे जिते 1 पार्टी सिस्टम हुजे। ऐं उन 1 पार्टी सिस्टम में मां वरी ॿीहर चवंदुसि त एस्टेब्लिशमेंट जो तमामु वॾो रोल आहे, छाकाणि त सिंध जेका आहे उहा हिकिड़ो अहिड़ो सूबो आहे जिते वसीला आहिनि, जिते तमामु घणो जेको आहे सो मां सम्झां थो त स्ट्रेटेजिकली बि ॾिसिजे त सिंध तमामु इम्पोर्टेंट आहे। तंहिंजे करे सिंध हिननि मुकमिल तौर ते गॾिजी एस्टेब्लिशमेंट ऐं पीपल्स पार्टीअ मुकमिल तौर ते हिकिड़ो हम-आहंगीअ सां ऐं हिक ॿिए जी ज़रूरतूं खे पूरो कंदे उन्हनि सिंध खे मुकमिल तौर ते कंहिं बि पॉलिटिकल फोर्स खे, कंहिं बि पॉलिटिकल लीडरशिप खे इहा इजाज़त नाहे त हो जेको आहे सो इन हारमोनीअ खे, इन जेको सेम पेज आहे इनखे डिस्टर्ब करे। हाणे जॾहिं अहिड़ी सूरत हाल हूंदी ऐं गुज़िरियल इहा 15 सालनि खां वठी जी सर, मां सम्झां थो त शायदि इन सब कॉन्टिनेंट में हिकिड़ो इहो नॉवल मुनफ़रिद क़िस्म जो हिकिड़ी सूरत हाल आहे जो 15 साल मुसलसल हिकिड़ी हुकूमत हिकिड़े प्रोविंस में रही हुजे ऐं उनखे वरी ॿिया 5 साल मिलण जो बि मुकमिल तौर ते जेको आहे सो
माहौल ठहियल हुजे, यकीन हुजे जी उनजे पुठियां जेको मां तव्हांखे ॿुधायमि त जेको पावर जो जेको तस्वुर आहे असांजे मौजूदा हिन माहौल में जंहिंमें पैसे जो पावर, रियासत जो पावर ऐं एस्टेब्लिशमेंट जो पावर। अच्छा शौफ़ साहब कथे कलाईं अफ़सर अवां जेका ॻाल्हि कयो पिया त हिते वन पार्टी आहे, चलो की हितां जूं पार्टियूं आहिनि असांजूं उहे एतिरियूं सघ नथियूं रखनि, एतिरो पॉलिटिकली पोटेंशियल उन्हनि वटि कोन्हे जो मुक़ाबिलो करे सघनि। वफ़ाक़ी पार्टियूं जेके आहिनि, जेके मुल्कगीर पार्टियूं आहिनि, आख़िर उहे सिंध जो रुख छो नथियूं कनि? मिसाल नून लीग आहे, मिसाल PTI आहे, या मिसाल ॿियूं खोड़ सारियूं पार्टियूं आहिनि, या मौलाना फज़लुर रहमान जी उन पार्टी आहे, उहे बि आख़िर छो सिंध खे उहो पंहिंजो नोगो एरिया उन्हनि पाण लाइ छो ठाहियो आहे? ॾिसो, इहा बि ज़रदारी डॉक्ट्रिन जेका मां कोठींदो आहियां उनखे, ज़रदारी डॉक्ट्रिन में इहो बि शामिल आहे त जेके बि पॉलिटिकल फोर्सिस आहिनि मुल्क जा, जेके प्रो स्टेटस को हुजण जी सूरत में जेकॾहिं ऑपरेट कनि था, उन्हनि सां हमआहंगी पैदा करणी आहे। जमीयत उलमा इस्लाम सिंध में उनखे मुकमिल तौर ते सहकार आहे तव्हांजे जेको आहे सो पीपुल्स पार्टीअ जो, ऐं मौलाना फज़लुर रहमान जो इतिहाद आहे पीपुल्स पार्टीअ सां, साॻी हुकूमत में शामिल आहिनि मथे बि। ऐं इन खां अलावा तव्हां जेकॾहिं नवाज़ शरीफ़ साहिब जो बि ॾिसो त नवाज़ शरीफ़ साहिब बि पीपुल्स पार्टीअ सां 2013 खां वठी, बल्कि 2008 में चवंदुसि मां, पर ठहियो 2013 खां वठी हिकिड़ो अंडरस्टैंडिंग रखी आहे त भई असां हिक ॿिए खे डिस्टेबलाइज़ न कंदासीं, असां मिली हुकूमत कंदासीं, जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट असांखे हमिलो करे थी त असां गॾिजी पवंदासीं। सो तव्हां ॾिठो त धरना लॻा, नवाज़ शरीफ़ जी गवर्नमेंट खे तमामु घणो सख़्तु जेको आहे सो ख़तरो हुयो, मुख़्तलिफ़ वक़्तनि में 120 ॾींहं इमरान ख़ान धरनो हुयो, पर पीपुल्स पार्टी नवाज़ शरीफ़ सां डटिजी बीठी रही। ऐं उहो डेमोक्रेसीअ खे जे नाले में बचाइण जे नाले में, दरअसल पीपुल्स पार्टी जे लाइ वॾे में वॾो मसइलो जेको आहे उहो डेमोक्रेसीअ खां वधीक सिंध जी हुकूमत बचाइण आहे। 1700 अरब रुपया हर साल सिंध जी बजट आहे, 1700 अरब रुपया। ऐं तव्हां ॾिसो त गुज़िरियल 15 सालनि खां वठी जेका कारकर्दगी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे, जेका सिंध जे माण्हुनि जी जेका हालत आहे उहा बि तव्हांजे साम्हूं आहे। सो हाणे त जॾहिं खां वठी इमरान ख़ान जो जहिड़ो शुरू थियो आहे इस्टेब्लिशमेंट सां, त हाणे त अञा वधीक हिननि जो जेको न्यूसेंस वैल्यू आहे ऐं हिननि जी जेका ज़रदारी साहिब जी जेका डॉक्ट्रिन आहे उहा वधीक रेलेवेंट थी वई आहे, छाकाणि त हाणे त इस्टेब्लिशमेंट खे वधीक ज़रूरत आहे त ज़रदारी बि हिननि सां गॾु हुजे ऐं शरीफ़ बि हिननि सां गॾु हुजनि, मौलवी साहिब बि हिननि सां गॾु हुजे, छाकाणि त इहो जेको मथे जहिड़ो थो हले पंजाब में, उन जहिड़े में सिंध जे तरफ़ ॾे कंहिंजो ख़्याल ई कोन्हे। इन करे तव्हां वरी जेका इहा ख़्वाहिश आहे त सिंध में ॿिया जेके फेडरल पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, शरीफ़ थी विया या मौलवी साहिब, उहे छो नथा अचनि, छो नथा अची जेका पॉलिटिक्स कनि, त उनजो मां सम्झां थो त जवाबु इहो ई आहे। ॿी जेका वजह आहे उहा इहा आहे त ज़रदारी साहिब जी इहा बि ख़ूबी आहे त उहो कंहिंखे बि नाराज़ न कंदो आहे। उहो हर माण्हूअ खे ठाहिण जी कोशिशि कंदो आहे, हर कंहिंजो मुल्ह मुक़ररु कंदो आहे, हर कंहिंजी क़ीमत मुक़ररु कंदो आहे, पोइ का घटि का वधि, जेसि ताईं उनखे पंहिंजो न कंदो आहे तेसि ताईं उन सां जहिड़ो बि न कंदो आहे। सो सिंध में जेके बि धुरियूं आहिनि, मां जेको आहे सो विद रेस्पेक्ट चवंदुसि, इवन पागाड़ो साहिब बि सभु जेको आहे सो ख़ुशि आहिनि, छो ख़ुशि आहिनि हुनमें ख़बर आहे त जॾहिं सिंध में जेके बि कुवतूं आहिनि उहे जॾहिं तव्हां ॾिसो त हिकिड़ी कब्रिस्तान वारी माठाण आहे, का ऑपोज़िशन नाले जी शइ कोन्हे। असांजा 2-3 मिनिस्टर आहिनि जिन जो धंधो इहो ई आहे त मिडिल क्लास जे माण्हुनि खे इहो जेको वोकल क्लास चओ या मां हुननि खे वाठो कोठींदो आहियां, उन्हनि खे बि जेको आहे सो कीअं हुननि पंहिंजो करे छॾियो आहे। शौफ़ साहिब असांखे इहे बिल्कुलु सही पियो चओ, मां जेको तर्जुमो आहे, पर जेके शहरी पार्टियूं आहिनि भला उन्हनि ते हिकिड़ी नज़र विझिजे त हीअ MQM आहे या PTI खे जेको शहरी सिंध में जेको मैंडेट मिलियो, उन्हनि बि 4 सालनि में का ख़ासि अपोज़िशन अव्हांखे नज़र आई पे त उहो किथे का अपोज़िशन को टफ टाइम ॾिनो हुजे, कंहिं तरक़ियाती मनसूबे ते उन्हनि पंहिंजा नुक़्ते नज़र पेश कयो हुजे, कंहिं स्कीम ते उन्हनि ॻाल्हायो हुजे, कंहिं हुकूमती प्रोजेक्ट ते उन्हनि अची ॻाल्हायो हुजे, त बाबा ग़लति पियो थिए?
ॾिसो मां तव्हांखे गुज़ारिश करे चुको आहियां त छाकाणि त सिंध में पीपल्स पार्टीअ जो ऐं एस्टेब्लिशमेंट जो तमामु हिकिड़ो मज़बूत क़िस्म जो अलायंस आहे, तंहिंजे करे PTI खे MQM खे जेके ज़ाहिरा तव्हांखे ख़बर आहे त कंहिंजे इशारे ते कमु कंदा आहिनि, उन्हनि खे कीअं ज़रूरत थींदी त उहे जेको आहे सो मुखालफ़त कनि। उहे वरी कुझु इशूज़ ते मिड़ई पंहिंजी सियासत खे क़ाइमु रखण लाइ कंदा हुया, सही, पर उन्हनि खे इजाज़त ई कोन हुई। सही, ऐं साॻी ॻाल्हि पीर साहब पघारे जी बि आहे, सही, अवामी कोन जो मुखालफ़त कनि। नेशनलिस्ट आहिनि, उहो कॾहिं कॾहिं निकिरनि था, वरी चुप करे वेही था रहनि। त सिंध जी त हिकिड़ी इंतिहाई अफ़सोसनाक सूरत हाल आहे, छाकाणि जेका इहा बिजड़क ठही आहे, इहा बिजड़क जेका आहे इहा असांखे ख़तमु थींदे नज़र कोन थी अचे। हाणे त जेको नओं जेको एलिमेंट पैदा थियो आहे त रियासती जेको ॾाढ आहे उहो हाणे खुलेआम तव्हां कयो, छाकाणि त हिन खां कोर्ट रही आहे। हाणे त जजनि खे बि जेको आहे हिसाए छॾियो अथऊं, लैब ख़तमु थी वई आहे ऐं को इदारो कोन्हे। हाणे त लुट का माल आहे, हाणे त जेको वणे तव्हां कयो, जंहिं तरीक़े सां जंहिंखे खणी गुम करे छॾियो, सुभाणे तव्हां मां कोई बि खणी खॼी वञे, कुझु कोन थींदो। हाणे त जंगल का कानून आहे। हाणे हिन जंगल के कानून में मूंखे ॿुधायो त कहिड़ी अपोज़िशन ठहंदी। मां सम्झां थो त जमहूरियत जे नाले में जेको हिन मुल्क खे बर्बाद कयो वियो आहे ऐं ख़ासि तौर ते सिंध खे बर्बाद कयो वियो आहे, उनजो त को मिसाल ई कोन्हे। ठीकु है शौब साहब, भला अचूं था हाणे बल्दियाती निज़ाम ते, त हीअ जेको बल्दियाती निज़ाम आहे, ख़ासि करे सिंध जो जेको बल्दियाती निज़ाम आहे, एतिरो फरसूदा थी वियो आहे जो अव्हांखे किथे को सिंध जो को टाउन, इवन का UC बि का मॉडल UC नज़र न पई अचे। 15 साल खां हुकूमत आई आहे। ही निज़ाम आख़िर कहिड़ियूं रुकावटूं कहिड़ियूं आहिनि हिन खे बहितर करण में? ऐं ॾिसो, हूअं त पुराणो निज़ाम आहे इहो, पर 18th अमेंडमेंट खां पोइ आर्टिकल 140A जेको आहे सो शामिल करे हिनखे हिकिड़ो बाक़ाइदे आइनी तहफ़ुज़ ॾिनो वियो जी, यानी 3rd tier ऑफ गवर्नमेंट जे नाले सां हिनखे रिकग्नाइज़ कयो वियो आइन में जी सर। पर इन जे लाइ रूल्स कोन्हनि, इन जे लाइ त कीअं इहो हलंदो आइन में। इन लाइ जीअं फेडरल गवर्नमेंट जे लाइ हिकिड़ो पूरो हिकिड़ो निज़ाम ठहियल आहे, कॉमर्शियल गवर्नमेंट जे लाइ हिकिड़ो पूरो निज़ाम ठहियल आहे त कीअं कैबिनेट ठहंदी, कीअं अपोजिशन हूंदी, कीअं फंड्स हूंदा। आइन में सवाइ इन हिकिड़े आर्टिकल जे ॿियो कुझु बि न आहे ॾिनल। तंहिंजे करे उहो सॼो दारोमदार जेको आहे उहो कानून साज़ीअ ते आहे। जेको कानून हाणे ज़ाहिर आहे जेका पार्टी गवर्नमेंट में हूंदी जी सर, उहो कानून जेको ठाहींदी उहो पंहिंजे हिसाब सां ठाहींदी। तव्हांखे यादि आहे जॾहिं अरबाब गुलाम रहीम चीफ मिनिस्टर थियो हुयो त पूरी सिंध में पीपल्स पार्टीअ सवाइ रते डेरे जे ऐं नवाब शाह जे कंहिं जॻह ते इलेक्शन कोन खटी हुई जी। हर जॻह ते जेको आहे सो मुशरफ जे ज़माने में तव्हांखे यादि हूंदो त पीपल्स पार्टी इलेक्शन हाराई जी। अॼु पीपल्स पार्टी हर जॻह ते खटी वई आहे, सिर्फ़ु हुनजे करे जो मां जेका शुरू में ॻाल्हि कई, जॾहिं ताक़त तव्हां वटि आहे त इन निज़ाम खे हाणे पीपल्स पार्टी या जेका बि गवर्नमेंट अचे थी उहो अलॻि इंडिपेंडेंट उनजी हैसियत खे मञण लाइ तयारु कोन्हे। उहो उनखे पंहिंजो हिकिड़ो हिसो बणाए इन लोकल गवर्नमेंट खे इस्तेमालु कंदा आहिनि ऐं इन में वरी करप्शन जा नवां रस्ता खुलंदा जी। इहे माण्हू जेका अचनि था, जेका हेठि पैसा वेंदा, तव्हां ॾिसजो जी सर, इहे सॼा करप्शन में हलिया वेंदा पैसा ऐं हिते वरी ज़बरदस्त क़िस्म जूं एम्प्लॉयमेंट्स थींदियूं ऐं सवनि जी तइदाद में जेको आहे सो नौकरियूं मिलंदियूं, जेके माण्हू नौकरियुनि ते कोन वेंदा। हाणे जेको इहो लोकल गवर्नमेंट जो जेको बुनियादी कमु छा आहे त जेके तव्हांजा जेके पाड़े जा मसइला आहिनि, जेके लोकल लेवल जो मसइलो जेको आहे उहो तव्हांजा इहे सभई जेके लोकल गवर्नमेंट जा जेके नुमाइंदा आहिनि उहे छाकाणि त लोकल आहिनि, उहे सभई उहे ज़िमेदारियूं खणंदा आहिनि ऐं उहे सभु मसइला हल कंदा आहिनि। हिते थींदो छा, तव्हां ॾिसजो जेके पैसा वेंदा इहे सभई इन्हनि जे चाचनि मामनि खे जेको हिन रखियो आहे, इहे सभु पैसा पिया खाईंदा, छाकाणि त हाणे त नैब बि ख़तमु थी वई। हाणे त एंटी करप्शन त हुअं ई मोस्ट करप्ट इदारो आहे जी। जेका हाणे बर्बादी थींदी, मां सम्झां थो हुनजा रिकॉर्ड तव्हांखे तारीख़ में न मिलिया हूंदा। तो असां वटि त अफ़सोसनाक सूरत हाल आहे त हिकिड़ो अहिड़ो इदारो लोकल गवर्नमेंट जो जेको दरअसल माण्हुनि जे फलाह लाइ, माण्हुनि जे बुनियादी मसइलनि खे ख़तमु करण लाइ जी सर, जेके हिन वक़्तु तव्हां ॾिसो माण्हू टूंडिया विया आहिनि, उन्हनि जो तव्हां बैकग्राउंड या उन्हनि जे जेके जिन जे करे उन्हनि खे कयो वियो आहे चेयरमैन जी या जेको बि मेयर डिप्टी मेयर, तव्हां उन्हनि जे पुठियां उन्हनि जी फैमिलियुनि जा बैकग्राउंड बिल्कुलु 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 को बि अहिड़ो शायदि ई किथे छा उन्हनि जो जेको कारनामो रहियो आहे जी,
हिन मुल्क जो वॾे में वॾो अलमियो इहो आहे त जेतिरो वधीक करप्ट, जेतिरो वधीक कंप्रोमाइज़ड, ओतिरो वधीक जेको आहे सो उहो तरक़ी कंदो। जेको उसूल वारो माण्हू हूंदो, इज़त वारो माण्हू हूंदो, ईमानदार हूंदो, उनखे हे जेको आहे सो वेझो बि न चवण ॾींदा। शवाब साहब, का उम्मीद का सुठी ख़बर अवां का उम्मीद आहे त का तब्दीली जी, का बेहतरी जी? यकीनन तारीख़नि में त मां जेकॾहिं इहा ॻाल्हि कयां थो त मां मायूस बिल्कुलु कोन आहियां जी, छाकाणि त हिन वक़्तु हालत इहा थी वई आहे रियासत जी जो सवाइ डंडे जे हाणे वटि ॿियो को रस्तो कोन बचियो आहे। जी सर, सभु रस्ता हिननि जा ख़तम थी विया आहिनि। आइन जो रस्तो हिन आइन जे ज़रिए हे मुल्क खे हलाए कोन था सघनि, छाकाणि त जेकॾहिं आइन जे ज़रिए हलाईंदा त पोइ हे जेको स्टेटस को आहे, हे जेको ॾाढ आहे, हे जेका भाड़ो खाड़ा जेके हलनि था वेठा, जेका इहा हिन वक़्तु जेका हिकिड़ी लाक़ानूनी आहे उहा त हलंदी कोन। तंहिंजे करे हाणे हिननि वटि वञी आख़िरी जेको वञी हरबो बचियो आहे उहो बचियो आहे रियासत जो डंडो। हाणे ॾिसूं त इस्टेब्लिशमेंट डंडे सां मुल्क खे केसिताईं थी हलाए सघे, छाकाणि त लखनि हाणे त सिर्फ़ु पॉलिटिशियन्स था वड़नि पाण में। ड्रिजो तव्हां उन ॾींहं खां ऐं इहे जेके मुल्क खे हलाइनि था, ड्रिजनि उन ॾींहं खां जॾहिं इहो ग़रीब माण्हू जेको पुठी उघाड़ो ऐं जेको बीमार ऐं जेको बुखियो, जंहिंजा बच्चा ॿार मरनि था, जेको ज़िलत जी ज़िंदगी थो गुज़ारे, जॾहिं उहो रोडनि ते निकितो त पोइ तव्हांखे हे ॻोल्हिया न लभंदा। पोइ हाणे ख़ुदा थो ॼाणे त रियासत बचे थी या नथी बचे, पर जंहिं रस्ते ते हे मुल्क खे वठी था वञनि उते सवाइ तबाही जे तबाही ज़ाहिरा हिननि जी बि थींदी, पर आम माण्हू जेको आहे उहो जेको हाणे बि तबाह थिए थो, अॻिते हली वधीक तबाह थींदो। तंहिं करे हिननि जे लाइ लम्हा फिक्री आहे। हिननि खे इहे दुबई जा ऐं लंडन जा ऐं अमेरिका जा बंगला जेको कमु कोन ईंदा, पर हे उहो क्लास आहे जिन में न को शर्म आहे, न को हया, न को गैरत आहे। हिननि खे ताक़त घुर्जे, पैसो घुर्जे, तंहिंजे करे हर लेवल ते वञण लाइ तयारु आहिनि। हिननि सभिनी जा ॿार बच्चा ॿाहिरि वेठा आहिनि, हिननि जूं फैमिलियूं ॿाहिरि वेठियूं आहिनि। हे सिर्फ़ु पाकिस्तान में वेठा आहिनि पैसनि कमाइण लाइ ऐं पावर इंजॉय करण लाइ। हाणे जॾहिं तव्हांजो मक़सदु ई पैसो कमाइण ऐं पावर इंजॉय करणो हुजे त मूंखे ॿुधायो मुल्क कीअं हलंदो? बिल्कुलु सही पिया चओ। एॾा ॿ रस्ता आहिनि जी। जेकॾहिं इहो मुल्क हाणे बि न सुधरिया आहे ऐं आइन ऐं कानून जे तहत जेको आम माण्हू जो बुनियादी हक़ आहे उहो न मिलियो त पोइ मां नथो सम्झां त जेको रस्तो आहे बचण जो। वॾी महिरबानी, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी शवाब मुस्तफ़ा साहब। अवां तफ़सीली तौर ते लोकल गवर्नमेंट बुनियादी तौर ते आहे छा, उनजो कमु कहिड़ो हूंदो आहे ऐं उहो केतिरो ज़रूरी आहे कंहिं बि मुआशरे लाइ, कंहिं बि जमहूरी सिस्टम लाइ, ऐं हिते लोकल गवर्नमेंट जी कहिड़ी हालत आहे, ऐं अॼु जेके नामज़द थिया आहिनि पीपल्स पार्टी जा मेयर, डिप्टी मेयर, वाइस चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन, उन्हनि जो हिकु फैमिली बैकग्राउंड आहे, उन ते शवाब साहब जो मां तफ़सीली तजियो ॿुधो। प्रोग्राम हिते वठूं था नंढी साई, ऐं साई खां पोइ वरी प्रोग्राम में ॿीहर हाज़िर थींदासीं। नज़री प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे भली कार। 5 जून पूरी दुनिया में माहौलियात जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान जो शुमार दुनिया जे उन 10 मुल्कनि में थिए थो जेके सभ खां वधीक माहौलियाती तब्दीलियुनि खां मुतासिर थींदड़ मुल्क आहिनि। गुज़िरियल साल असां ॾिठोसीं त पाकिस्तान में हिकु महा बरसाति पई हुई ऐं उन खां पोइ लखें माण्हू मुतासिर थिया, लखें घर पट थिया ऐं हज़ारे जेके माण्हू आहिनि उहे उनखे लॾ पलाण थी हुई। सवे माण्हू जेके आहिनि उहे अजल जो शिकार थिया। त हीअ का माहौलियाती तब्दीली अचे पई ऐं उन खां पोइ जेके नुक़सान थियनि था पिया उहा दुनिया उनखे कीअं पई ॾिसे। पाकिस्तान में माहौलियाती तब्दीलियुनि ते कहिड़ा कम पिया थियनि, असां हिन वक़्त ताईं किथे बीठा आहियूं ऐं असांखे छा करणु घुरिजे। प्रोग्राम हिन हिसे में असां इन ते ई ॻाल्हाईंदासीं। ऐं असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे आफ़िया सलाम साहिबा। आफ़िया सलाम साहिबा सीनियर जर्नलिस्ट आहिनि, माहौलियाती माहिर आहिनि ऐं इन्वायरमेंट खे तमामु गहरी नज़र सां ॾिसंदियूं आहिनि। आफ़िया सलाम साहिबा, प्रोग्राम में खुश आमदीद। बहुत बहुत शुक्रिया। अच्छा आफ़िया साहिबा, आज जब हम गुफ्तगू कर रहे हैं, दुनिया आलमी माहौलियात का आलमी दिन मना रही है, पाकिस्तान कहाँ स्टैंड कर रहा है माहौलियाती तब्दीली के हवाले से? देखिए, पाकिस्तान का दुनिया को भी एहसास है और पाकिस्तान में जो हल्के माहौलियात पे गहरी नज़र रखते हैं उन सबको पता है कि पाकिस्तान एक बहुत ज़्यादा मुतासरा मुल्क है माहौलियाती तब्दीली या मौसमियाती तब्दीली जिसको हम कहते हैं ना, क्लाइमेट चेंज। जी बिल्कुल। उससे दुनिया में तकरीबन 200 ममालिक हैं और उनमें से पिछली तकरीबन 1.5 दिहाई से हम टॉप 10 के ब्रैकेट में हैं, जो कि सबसे ज़्यादा मुतासरा ममालिक की लिस्ट है जी। तो पहले तो हमें ये समझने की ज़रूरत है कि पाकिस्तान की हैसियत या वो शुमार कहाँ पे हो रहा है मुतासरा ममालिक में जी। उसके बाद ही हम अपने इर्द गिर्द नज़र डाल के कि कौन से अवामिल हैं और कहाँ कहाँ हमारा
जो खतरे की घंटी है किन किन जगहों पे ज्यादा जोर से बज रही है, फिर हमें उसी तरफ देखना पड़ेगा। तो आफिस साहब यही सवाल फिर मेरा आपसे होगा ना कि वो कौन से अमामिल हैं जिसकी वजह से हम दुनिया के 10 जो बदतरीन माहौलियाती तब्दीली के मुतासर होने वाले मुल्कों में शामिल होते हैं? देखिए, इसमें एक तो हमें एक ये समझने की ज़रूरत है कि जब हम माहौलियात की बात करते हैं और क्लाइमेट चेंज को साथ में लेते हैं तो ये असल में दो मुख्तलिफ चीज़ें हैं। जी और बिल्कुल। अक्सर हम इसको एक ही नज़र से देखते हैं जिसमें फिर मसाइल बढ़ जाते हैं। जी क्लाइमेट चेंज के हवाले से जो मैंने अभी आपको बताया कि मुतासरा ममालिक की फहरिस्त में हम कितने ऊपर हैं, अब वो उसमें कुछ हमारा जोग्राफियाती महल वकू है। हम दुनिया के जिस खत्ते में वाक़ हैं और जिस तरह का हमारे मुल्क का जोग्राफिया है कि हमारे पास दुनिया के बुलंद तरीन पहाड़ी चोटियां हैं, पहाड़ी सिलसिले हैं, जी और फिर ज़मीनी इलाके हैं, फिर हमारे पास तकरीबन 1000 किलोमीटर लंबा एक साहिली पट्टी है हमारी। जी तो ये मुख्तलिफ इलाके मुख्तलिफ तरह से मुतासर हो रहे हैं। अब दुनिया में जो माहौलियाती तब्दीली है वो हमारी वजह से नहीं है। उसकी असल वजह वो अखराज है उन गैसों का जिसकी वजह से कुर्रा अर्ज का दर्जा हरारत बढ़ रहा है। और पाकिस्तान उन मुल्कों में शामिल नहीं है जिससे जिससे वो उस किस्म की गैसों का अखराज इतना ज्यादा हो कि हम कहें कि हमारी वजह से ये खराबी दुनिया में पैदा हो रही है। सही। लेकिन पाकिस्तान और ममालिक में जरूर है कि जिसके ऊपर इसके असरात बहुत ज्यादा हो रहे हैं। जो तरक्की याफ्ता ममालिक हैं ये ज्यादा उनकी वजह से हमारा जो मौसम तब्दील हो रहा है उनकी वजह से है, लेकिन बदकिस्मती से ज्यादा उसके जो नुकसानात हैं वो आपको इस तरह के ममालिक में नजर आएंगे जहां पाकिस्तान है, हिंदुस्तान है, नेपाल है, अफगानिस्तान है, बांग्लादेश है, जी फिलीपींस, श्रीलंका। इसको अब हमने एक ग्रुप का नाम देने के लिए हमने इन इलाकों को ग्लोबल साउथ कहना हमने शुरू कर दिया है, क्योंकि एक तरह से दुनिया में भी जो तबकात बने हुए हैं, ममालिक के भी जो ग्रुप्स हैं उनमें कुछ तरक्की याफ्ता और वसाइल से भरपूर ममालिक हैं, और हमारे जैसे ममालिक जो ग्लोबल साउथ में हैं वहाँ पे गुर्बत भी है, वहाँ पे वसाइल की कमी भी है, और उसके ऊपर फिर अब ये एक और मुश्किल ये आ गई है कि मौसमियाती तब्दीली के असरात बहुत ज़्यादा हैं। जी अच्छा आफिस साहब, जी आफिस साहब, एक तो आप ये कह रही हैं कि यहाँ पे जो तबाही आ रही है वो दर हकीकत हमारी वजह से कम दूसरों की वजह से ज़्यादा हो रही है। तो ये जो माहौलियात की तब्दीली है वो तो क्योंकि पूरे अर्ज़ में हम साथ रहते हैं, अगर कोई बहुत बड़ा डिज़ास्टर आएगा, अब तक क्योंकि उसके हल्के हल्के झटके हमें नज़र भी आते हैं, तो फिर तो ये पूरी दुनिया को ही निगल लेगा ना, तो फिर तो कोई भी महफूज नहीं रहेगा। तो दुनिया क्या सोच रही है, दुनिया क्या कर रही है इस पर? देखिए, दुनिया बहुत कुछ कर रही है लेकिन वो नहीं कर रहे लोग जो कि इसके जिम्मेदार हैं। और अच्छा। वो तवक्कुआत हम जैसे ममालिक के साथ की जाती हैं कि हम तरक्की की दौड़ में भी अपने आप को रोक के रखें। वो लोग तो एक सतह तक पहुंच चुके हुए हैं, और उस सतह तक पहुंचने के लिए जिन चीज़ों का उन्होंने सहारा लिया, अब उन्हीं चीज़ों को वो कहते हैं कि हम छोड़ दें, सारी दुनिया छोड़ दें। तो इसके लिए हमें ये देखना, जिम्मेदारी का तयन एक तो करने की ज़रूरत है, दूसरा ये कि एक ये डिबेट और ये डायलॉग और आलमी फोरम जैसे UNFCC है, या हर साल कॉप होती है जिसको हम कॉन्फ्रेंस ऑफ द पार्टीज कहते हैं, वहाँ ये डिस्कशन हमेशा होता है कि एक तो आप लोग अपनी तरक्की के लिए जो आपने ज़मीनी वसाइल इस्तेमाल किए जिसकी वजह से मौसमियाती तब्दीली हो रही है उनको आप जी आफिस साहब, आपका माइक दर्जा हरारत बढ़ना कम हो तो तब ये तब्दीली नहीं होगी या तब ये तबाही नहीं आएगी। तो जब तक वो ममालिक जो इसके जिम्मेदार हैं असल में वो अपना इकदाम नहीं लेंगे, तो हमारे जैसे ममालिक के पास, हमारा तो इसमें इतना बड़ा हिस्सा है नहीं। लेकिन ये सब कहने के बावजूद हमें ये भी देखना है कि वो तो हम एक फैक्टर को हम केटर कर रहे हैं जिसमें दर्जा हरारत बढ़ने की बात है, जो कि हमारा उसमें इतना ज्यादा हिस्सा नहीं। बाकी जो माहौलियाती अबतरी है वो तो हमारी अपनी कारगुजारी है ना। अगर हम अपने तमाम जो आबी वसाइल हैं उनको आलूदा कर रहे हैं, हम अपने शहरों में कचरे को सही से ठिकाने नहीं लगा रहे, हम अपने पीने के पानी की साफ फराहमी हम यकीनी नहीं बना पा रहे, जिसकी वजह से फिर हमारे यहाँ सेहत की अबतरी होती है। तो ये तमाम चीजें एक दूसरे से लिंक्ड हैं, और वो तमाम काम हैं जिसकी जिम्मेदारी हम पे ही लागू होती है। अगर कचरा यहाँ फैल रहा है
तो वो बदलता हुआ मौसम नहीं फैला रहा, वो आप और मैं फैला रहे हैं। बिल्कुल सही, ठीक है ना। तो उसमें हम बरी जिम्मा नहीं हो सकते इसके असरात से, क्योंकि उस कचरे के भी हमारे ऊपर असरात हैं, उस आलूदा पानी के भी हम पे असरात हैं जी। अच्छा, तो हमें दोनों चीजों को जरा अलग तनाजुर में देखने की जरूरत है, ताकि अपनी जिम्मेदारी समझें और उस पर फिर काम करें। जी बिल्कुल। अच्छा आफिया सलाम साहिबा, अगर हम पाकिस्तान की बात करें तो वैसे तो पाकिस्तान में तकरीबन हर साल कोई ना कोई माहौलियाती तब्दीली के हवाले से कुछ ना कुछ होता रहता है, कभी ज़िलज़िले कभी कुछ, लेकिन दो बहुत बड़े झटके लगे हमें। एक तो 2015 में हीट स्ट्रोक जो आया कराची में, और फिर हमने देखा कि 100 की तादाद में, बल्कि हज़ारों की तादाद में शहरी जो है वो अजल का शिकार हुए। और फिर गुज़िश्ता साल जो बहुत बड़ी बरसाती तबाही आई और उसके बाद जो कुछ हुआ, तो आप फ़कत इसको माहौलियाती तब्दीली तक महदूद रखेंगी, या आप कहेंगी कि नहीं इसमें मिसमैनेजमेंट भी हुई है? अगर मिसमैनेजमेंट ना होती तो कम से कम ये इतना बड़ा नुकसान ना होता। आपने मतलब सवाल में ही जवाब दे दिया है खुद, बिल्कुल सही बात है। देखिए, मौसमियाती तब्दीली यकीनन उसमें आपको नजर आती है, क्योंकि इतनी ज्यादा बारिश और इतनी शदीद बारिश पहले कभी नहीं हुई थी जी। कई पुराने रिकॉर्ड टूटे हैं इसमें। जो आपका अगर मौसमियात में जो इदारा है उसके आप रिकॉर्ड उठा के देखें जी। लेकिन अगर हमने निकास के रास्ते में बस्तियां ना बसाई होती तो क्या इतने बड़े पैमाने पे तबाही होती? बिल्कुल सही। कहाँ पानी के जाने का रास्ता हमने छोड़ा था? पानी इस दफा दरिया का सैलाब तो आया ही नहीं ना जी। दरिया में तो पानी अगर चला जाता, जो कि ये आपका पंजाब, साउथ पंजाब और बलूचिस्तान के पहाड़ी नालों से आया है जी, और वो अगर हमारे निकास के रास्तों पे सड़कें ना बनी होती, पुल हमारे कमजोर ना होते, हमारी बस्तियां ना होती, तो वो हो सकता है दरियाए सिंध तक चला जाता और दरियाए सिंध के रास्ते वो निकल जाता। जी। तो हमारी मिसमैनेजमेंट, हमारी देर से एक्शन लेना, लोगों को बर्वक्त किसी खतरे से आगाह ना करना, फिर उस खतरे में उनके घिरने के बाद वो उन इंतजामात का तेजी से उसकी नकलो हरकत, उनको वहां से निकालना, उनको किसी सेफ मकाम पे। देखिए, सड़कों के किनारे बैठना जो है जी। वो लोगों को आप ये नहीं कह सकते कि हमने रेस्क्यू कर लिया। वो उनका रेस्क्यू तो नहीं है कि वो खुले आसमान के नीचे पड़े हुए हैं, या बेचारे जो कुछ अपने सरों के ऊपर कोई चारपाइयां उठा के लाए हैं, उसके ऊपर अपने उन्होंने बिस्तरों की चादरें और रिलियां डाल के अपना गुजर बसर किया है। ये इंतजामात पाकिस्तान जैसे मुल्क के लिए, जो हमें पता है कि वो इस तरह के डिजास्टर्स का सामना करता आ रहा है और आइंदा भी होते रहेंगे, ना हमारे पास उस तरीके से इन इलाकों में अर्ली वार्निंग कोई सिस्टम था जी, ना हमारे पास जो मैनेजमेंट के इदारे होते हैं, जो हमारी लोकल बॉडीज हैं, वो कहीं नहीं थी जी। क्योंकि इस तरह के जो डिजास्टर में सबसे पहले मुतहरिक होने वाले इदारे होते हैं वो आपके बिल्कुल लोकल सतह के इदारे होते हैं। लोकल सतह की तंजीमें होती हैं, उनको वैसे ही खत्म कर दिया गया है मुख्तलिफ तरीकों से, मुख्तलिफ उनके ऊपर कदगन लगाकर, तो फिर वो वसाइल उनके पास भी नहीं रहे। इस मरतबा उस डिजास्टर का स्केल बहुत ज्यादा बढ़ गया मिसमैनेजमेंट की वजह से। अच्छा आफिया सलाम साहबा, जी, वो तो कुदरत की तरफ से एक थी, लेकिन वो कुदरती चीजों को हम अपने लिए बिगाड़ का जरिया ज्यादा बना लेते हैं। जी जी। अच्छा आफिया साहबा, हम माहौलियाती तब्दीली के हवाले से अब गुज़िश्ता कुछ बरसों में हमें हुकूमती सतह पे भी आवाज़ नज़र आती है कि हम हुकूमत बहुत बड़े प्रोजेक्ट कर रही है, और फिर गुज़िश्ता हुकूमत की अगर बात करें तो हमें पहले मिलियन ट्रीज़ और फिर बिलियन ट्रीज़ का भी हमें बताया गया कि बिलियन ट्रीज़ प्रोजेक्ट हुए। क्या फ़कत दरख्त लगाने से ही इस मसले का हल है, या आप समझ रही हैं कि नहीं दरख्त भी होने चाहिए हैं, क्योंकि किस हद तक दरख्त लगाना भी बेहतर है? देखिए, दरख्त लगाना बेहतर नहीं, बहुत ज़रूरी है जी। दुनिया भर में जो आपका रिकमेंडेड फॉरेस्ट कवर है वो 25% होता है आपके जो ज़मीनी इलाका है उसके मुकाबले में। हमारा बमुश्किल 5% है, और मैं ये सिर्फ फॉरेस्ट की बात कर रही हूँ, जो आपका ग्रीन कवर है उसकी बात नहीं कर रही जी। हर शख्स को तकरीबन 9 दरख्त अपनी जिंदगी में, 9 दरख्त जो कि ऑक्सीजन आपके पैदा करते हैं, वो आप अपनी जिंदगी में उसका ऑक्सीजन इस्तेमाल करते हैं जी। तो उस हिसाब से हमारे यहाँ ट्री कवर तो बिल्कुल ही ना काफी है, और जितना ज्यादा लगे वो बेहतर है। वो अपनी जगह एक बात मुसल्लम है, लेकिन हमारा लाइफस्टाइल, हमारी बिल्डिंग का बनाया, अपने जिस तरह से हम अपने शहरी इलाके बसा रहे हैं और जिस तरह से हम अपने कंक्रीट जंगल बना रहे हैं, इस्तेमाल कर रहे हैं, ये तमाम चीजें हमारे लिए नुकसानदेह हैं।
हमारे पिछले तौर तरीके ज्यादा बेहतर थे। पिछले दौर में हमसे जो 2 नस्लें पहले या हमारे बाप दादा की नस्लें भी, वो जिस तरह के घर बनाते थे, वो जिस मटेरियल से घर बनाते थे, वो हमारे मौसमी हालात के मुताबिक होते थे। उनमें रोशनी के लिए आपको आर्टिफिशियल इंतजाम नहीं करना पड़ता था। उसमें जो मट्टी और दूसरे आपके इको फ्रेंडली मटेरियल्स का इस्तेमाल होता था, उसकी वजह से गर्म तरीन इलाकों में भी इंसानों के लिए रहना जो है वो मुमकिन होता था। अब हमने मॉडर्निटी के नाम पे जिस तरह के काम करने शुरू किए हैं, उसमें हमने जिंदगी को बहुत मुश्किल कर लिया है। जब आपके पास वसाइल नहीं होते तो आपको देखना होता है कि जो आपके इर्द गिर्द चीजें मौजूद हैं, जो माहौल से मुताबिकत रखती हैं, वो आप इस्तेमाल करके किस तरीके से अपनी जिंदगी को सहल बना सकते हैं। तो ये तमाम इक़दामात एक साथ करने की जरूरत है। हम सिर्फ दरख्त लगा के ये नहीं समझ सकते कि हमारी मुश्किल हल हो जाएगी। अच्छा, पॉलिसी लेवल के ऊपर भी और इक़दामात, लोगों में आगाही फैलाने की भी जरूरत है। जो बस्तियां बसी हैं वो लोगों ने बसाई हैं। जो दरिया के किनारे लोग पहले सैलाब का इंतजार करते थे कि सैलाब से जरखेज मट्टी आएगी और उनकी काश्तकारी से उनको फायदा होगा, अब उन्होंने वहां अपने घर बनाने शुरू कर दिए हैं जी, जिस वजह से नुकसान होता है जी। और सैलाब पूरा ये एक जो हमारा पॉपुलेशन में जो इतना तेजी से इजाफा है, जिसमें हमें ज्यादा से ज्यादा वसाइल हासिल करने की जरूरत पेश आती है, ये सारी चीजें आपस में जुड़ी हुई हैं। हमें इनको सबको एक साथ देखने की जरूरत है। या फिर सब आपने दरिया के किनारे की बात की है, लेकिन यहाँ तो ये सूरत हाल है कि दरिया के अंदर जो है वो मकान नहीं, सोसाइटियां बन रही हैं। तो ये कितना कितना बड़ा लम्हा दरिया के किनारे के लोग जो हैं दरिया सैलाब से फायदा उठाते थे जी, क्योंकि जरखेज मट्टी आती थी और उनकी काश्तकारी जो है उनको ज्यादा उसका वो फल मिलता था। या फिर सब उन्होंने बसना शुरू कर दिया है, बिल्कुल सही कह रहे हैं, सैलाबी रेले में बह जाते हैं। सही कह रहे हैं फिर सब, क्योंकि हम प्रोग्राम के बिल्कुल लास्ट हिस्से में है। ये बताइए कि प्लास्टिक हर हुकूमत आती है और पहले 3 महीने में हमें एक ऐलान, बाकी ऐलानों की तरह एक ऐलान ये भी सुनने को मिलता है कि हुकूमत ने प्लास्टिक की यूजेज पे पाबंदी लगा दी है। लेकिन आखिर ये क्या माफिया है कि मिलियंस ऑफ टन की वजह से ये प्लास्टिक कोचा ये हमें नजर आता है, लेकिन हुकूमत में बस की बात नहीं है कि उस पर पाबंदी लगा दे या उसको बेहतर कर ले। ये कौन लोग हैं जो हुकूमतों से भी ज्यादा ताकतवर हैं और हमारा माहौल? हम और आप देखिए, हम और आप ही हुकूमत भी बनाते हैं और हम और आप ही चीजें इस्तेमाल भी करते हैं। ये एक रवैया है, ये हमारे यहाँ आदत हो गई है लोगों को डिस्पोजेबल जिंदगी गुजारने की, कि ये चीज ली, इस्तेमाल की, फिर फेंक दी। लेकिन ये कितनी जहरीली है, ये कितनी खतरनाक है आफिया साहबा, ये कितना खतरनाक है, कितना जहरीला है ये? देखिए, जहरीला भी है, खतरनाक भी है। आपके पानी के सारे रास्ते चोक होते हैं। आपकी अर्बन फ्लडिंग का एक बहुत बड़ी वजह जो है वो ना सिर्फ ये कि वो नालों के अंदर क्या चीज फंसी होती है, ज्यादातर यही प्लास्टिक है ना, जो बायोडिग्रेडेबल नहीं है, जिसकी वजह से नाले चौक होते हैं और आपकी अर्बन फ्लडिंग होती है। दूसरी बात ये कि अभी पहली जंग या पहला मुहाज प्लास्टिक के खिलाफ जो है वो डिस्पोजेबल प्लास्टिक पे है। प्लास्टिक पर से बुरी चीज नहीं है, वो एक बहुत बड़ी कन्वीनियंस है प्लास्टिक, लेकिन जो चीज फेंक देते हैं हम इस्तेमाल करके, नुकसान उस वजह से होता है। आपके पास अगर कोई प्लास्टिक की चीज है जो कि आप बार बार इस्तेमाल कर रहे हैं, वो किसी को नुकसान नहीं पहुंचा रही, लेकिन ये जो थैला है जिसके अंदर डबल रोटी जो कि पहले ही प्लास्टिक में लिपटी हुई होती है वो आती है, और आप डबल रोटी निकालते हैं कचरे के लिए, वो फेंक देते हैं। पानी के चंद घूंट एक बोतल के अंदर होते हैं, वो आप पीते हैं और फेंक देते हैं, बजाय इसके कि कोई बोतल ऐसी रखी जाए अपने पास जिससे आप बार बार भर के पिए। तो ये रवैये की बात ज्यादा है, डिमांड और सप्लाई है। इंडस्ट्री, इसके एक पूरी इंडस्ट्री इसके साथ जुड़ी हुई है, इसमें नफा नुकसान है। हुकूमत जब पाबंदी का ऐलान करती है तो हुकूमत को ये भी देखना होता है कि इस इंडस्ट्री के साथ जुड़े हुए इतने बहुत से हजारों लाखों लोग बेरोजगार होंगे, इसलिए हुकूमती ऐलान और उसकी इम्प्लीमेंटेशन में आपको गैप नजर आता है, जिसमें हुकूमत ये कहती है कि इतने अरसे के बाद वे फॉरवर्ड क्या है? आफिया साहबा वे फॉरवर्ड क्या है? अब वे फॉरवर्ड यही है कि इम्प्लीमेंटेशन मैकेनिज्म के साथ साथ आपको आगाही फैलानी है। आप जैसे, आप एक सहाफ़ी हैं, आप एक बात कर रहे हैं, आप एक चीज को आगे लेके जा रहे हैं, ये बहुत ज्यादा हमें बढ़ाने की जरूरत है आगाही के लेवल पे भी, और उसके बाद दूसरा उसका जो एंड ऑफ द स्पेक्ट्रम है इम्प्लीमेंटेशन के लेवल पे, स्कूलों के, मदरसों के जो दूसरे और तरीके हैं, लोग जो नहीं भी बच्चे स्कूलों में नहीं भी जाते, उन सबको भी आगाह करने की जरूरत है कि ये
चीज फेंकने की नहीं है। जो चीज हम फेंक रहे हैं वो वापस हम ही को नुकसान देने के लिए सिस्टम के अंदर पड़ी रहेगी। फिर आपके सारे जो इंतजामी मशीनरी है उसको इसको ठिकाने लगाने के तरीके आने चाहिए, और हुकूमत को इम्प्लीमेंटेशन में फर्म होना चाहिए कि इतना आपको टाइम दे दिया कि आप ऑल्टरनेट लाइवलीहुड करें, आप ऑल्टरनेट चीजें बनाएं। आप पहले प्लास्टिक की थैलियां बनाते थे, अब आप कुछ और बना के बेचें ताकि लोग वो इस्तेमाल करें, और फिर उसके बाद वो जब वो डेट गुजर जाए तो फिर वो उसके बाद फिर वो साबित कदम रहे। बिल्कुल सही, बिल्कुल सही। डेट आगे करती रहती है लोगों के दबाव की वजह से। बहुत बहुत शुक्रिया, बहुत शुक्रिया आफिया सलाम साहब, आपने बड़ी तफसीली तौर पे माहौलियाती तब्दीली, क्लाइमेट चेंज और इन्वायरमेंट चेंज और इस तमाम तर मामलों पे, और फिर आखिर में वे फारवर्ड भी आपने दिया। बहुत शुक्रिया नाज़रीन, हमारा तफसीली तौर पर माहौलियाती माहिर आफिया सलाम साहिबा जो माहौलियाती आलमी ॾींहं ते उन जो माहौलियात बाबति तजुर्बो ॿुधो। हिते प्रोग्राम जो वक़्तु में पुॼाणी थी थो पहुचे। असां मुमताज़ रेड खे ॾींदा इजाज़त, सदाईं गॾु।